नवाज लीग की पार्लियामानी पार्टी शहबाज शरीफ के वज़ीर आज़म और अयाज सादिक के क़ौमी असेंबली जो स्पीकर बणाइण की मंजूरी ॾेई छॾी। नवाज शरीफ की सदारत हेठ नून लीग के पार्लियामानी पार्टी के इजलास में शहबाज शरीफ के वज़ीर आज़म और अयाज सादिक के क़ौमी असेंबली जो स्पीकर बणाइण की मंजूरी ॾिनी वई। डिप्टी स्पीकर जो नालो पीपल्स पार्टी से मुशावरत बाद फाइनल कयो वेंदो। नवाज शरीफ चयो त ख्वाहिश है त हर असेंबली सेनेट और वज़ीर आज़म मुद्दो पूरो करे। उम्मीद है त नई हुकूमत मुआशी सूरत हाल बेहतर कंदी। पीपल्स पार्टी क़यादत सिंध काबीना लाए नालन के हतमी शक्ल ॾेई छॾी। काबीना में 70 सैकड़ो पुराणनि चेहरनि के शामिल करण जो फ़ैसिलो। ज़हरनि मूजिब 48 कलाकनि अंदर काबीना मेंबर्स का कसम खणाए वेंदो। ज़हरनि जो चवणु है त पहिरें मरहले में शर्जिल मेमन, नासिर शाह, आगा सिराज दुरानी, सईद गनी, मुकेश कुमार चावला, सरदार शाह इस्माइल राहू, वज़ीर थींदा जाम खान चोरो, ज़ियाउल अंजार, अज़रा पेचूहो, ज़ियाबाद शाह, सुहेल अनवर सियाल, मखदूम, महबूबुल ज़मान के भी काबीना जो हिस्सो बणाए वेंदो। सुन्नी इतिहाद काउंसिल के मखसूस सीटूं मिलंदियूं या न। इलेक्शन कमीशन धुरन जा दलील मुकम्मल थियण बाद फैसलो महफूज करे वरतो। इलेक्शन कमीशन में ॿुधणी दौरान सुन्नी इतिहाद काउंसिल के सरबराह जो मखसूस सीटूं न ॾियण वारो ख़त भी साम्हूं अची वियो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त सुन्नी इतिहाद काउंसिल के सरबराह 26 फरवरी ते ख़त लिखी मखसूस सीटूं न ॾियण जो चयो आहे। बैरिस्टर अली ज़फर सुन्नी इतिहाद काउंसिल के ख़त खां ला इल्मी ज़ाहिर कंदे सीटूं ॾियण ते ज़ोर भरियो। नून लीग, पीपल्स पार्टी, MQM और JUI पारां सुन्नी इतिहाद के मखसूस सीटूं ॾियण की मुखालफत। इलेक्शन कमीशन वकीलन जा दलील ॿुधण बाद फैसलो महफूज करे वरतो। मखसूस सीटूं खाली नथी छॾे सघजनि। असांजूं सीटूं असांखे ॾियणियूं ई पवंदियूं। सीटूं खसी वयूं त सुप्रीम कोर्ट वेंदासीं। PTI जे सेनेटर अली ज़फर चयो आहे त हीउ असांजूं सीटूं पाण में विराइण चाहिनि था। मखसूस सीटूं किरात न पर आइनी हक़ आहे। कुछ न मिलण बावजूद हुकूमत में वयासीं त हशर ॾाढो ख़राब थींदो। हुकूमत में शामिल थियण लाइ हिकु वज़ारत ॾिनी पई वञे। गवर्नर भी पंहिंजो आणे रहिया आहिनि। नाले जे ख़ालिद मक़बूल खे ख़बर आहे। सिंध के गवर्नर कामरान टिसूरी जी मुबैना ऑडियो वायरल। मुबैना ऑडियो में कामरान टिसूरी चई रहियो आहे त असांजे मैंडेट के 100 सैकड़ो जाली चयो पियो वञे। असां खेनि चयो त कुछ अहिड़ियूं पार्टियूं आहिनि जिन जो मैंडेट 200 सैकड़ो जाली आहे। पीपल्स पार्टी सिंध जी गवर्नरशिप MQM के न ॾियण लाइ दबाव विझी रही आहे। गवर्नर जे तर्जुमान चयो आहे त मीडिया में गर्दिश कंदड़ आवाज़ गवर्नर कामरान टिसूरी जी ई आहे, पर ऑडियो के एडिट करे हकीकतुनि के अबतर पेश कयो वियो आहे। रियासत बलोचिस्तान में हथियारबंद बेड़ के मुंह ॾेई रही है। हथियार खणंदड़ शख्स के अलग तरीके से डील करण घुर्जे। क्लाशनकोफ खणंदड़ ऐं हथे खाली शहरी बराबर नथा थी सघन। जबरी गुमशुदगिन वारे मामले में रियासत के मुलविस करार ॾियण मुनासिब न आहे। निगरान वज़ीर आज़म अनवरुल्लाह काकड़ जो हाई कोर्ट में बयान। बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी वारे केस जी ॿुधणी दौरान इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कयानी रिमार्क्स ॾींदे चयो त कानून जी पासदारी हर शहरी जो हक़ आहे। बलोचिस्तान त छॾियो, इस्लामाबाद मां माण्हू खमजी रहिया आहिनि। मतीउल्लाह जान जो मिसाल मौजूद आहे। अदालत कंहिं बि जवाबदार या दहशतगर्द खे तहफ़ुज़ न ॾींदी। कानून में तरीक़ो मौजूद आहे। जेकॾहिं केरु रियासत ख़िलाफ़ सरगर्मियुनि में मुलविस आहे त कार्रवाई लाइ अदालत में पेश कयो वञे। बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी वारे केस जी ॿुधणी मुलतवी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध पुलिस में 25,000 एहलकार भर्ती करण की मंजूरी ॾेई छॾी। सूबे के कचे वारनि इलाइक़नि खे ॾोहारियुनि खां पाक करण की हिदायत। ज़ुबून हाल 708 थाणनि की अदावत लाइ 2 बिलियन रुपया जारी करण की हिदायत। वॾे वज़ीर की सदारत हेठ अमन अमान बाबत इजलास। चीफ सेक्रेटरी, DG रेंजर्स, IG ऐं ॿियनि जी शिरकत। हैदराबाद, सखर, लाड़काणो, मेरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद के कमिश्नर्स भी शिरकत कई।
मुराद अली शाह चयो त अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। कचे में अमन अमान जी सूरत-हाल ख़राब आहे। कचे मां धाड़ेलनि जो ख़ात्मो करणो आहे। स्ट्रीट क्राइम ते बि ज़ाब्तो आंदो वञे। बलोचिस्तान में बरसात तबाही मचाए छॾी। ग्वादर, चिवणी ऐं सरबंद में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। बोडवारी सूरत-हाल, रोड रस्ता पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम धरम भरम, हर पासे तबाही जा मंज़र। शहरी घरनि ताईं महदूद घर ऐं बाज़ारूं ढंढ जो ॾेख ॾियण लॻियूं। माण्हुनि जी मुंतक़िली लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी।